धी अंबर। जी बाबा साईं। पुट है ना अचो थोड़ो। जी बाबा साईं तव्हां घुरायो। धी मां शिकार ते तो वञा, तूं पंहिंजो ऐं महल जो ख्याल रखजा। ठीक आहे बाबा साईं, तव्हां बेफ़िक्र थी शिकार ते वञो। सिपाहीयो मुंहिंजे शिकार जो सामान खणी अचो। जी हुजूर, खणी था अचूं। हुजूर, असां सामान खणी आया आहियूं। ठीक आहे, पोइ मुंहिंजे पोयां अचो। सिपाहीयो मूंखे जल्दी तीर ॾियो, मूंखे हिकिड़ो हिरण नज़र आयो आहे। जी साईं। ओ माय गॉड। वञ लठ। भाजी सिपाहीयो जान बचायो पंहिंजी। साईं, अॼु असांखे अलाह बचायो आहे। साईं, तव्हां हणो त तीर हिरणीअ खे पिया, ख़बर न आहे अलाए कहिड़ी आफ़त खे लॻी वियो। हा, ख़बर त न आहे इहो छा हो, पर इहा महल में ॻाल्हि न कजो त असां हिकिड़े जानवर खां भॼी आया आहियूं। सही आहे साईं, हाणे ॻाल्हि कोन कंदासीं। ठीकु आहे, हाणे हलो महल ॾांहुं। बाबा साईं तव्हां अची वियो शिकार तां? जी बाबा, मां अची वियुसि। ठीकु आहे बाबा, मां वञा थी बाग़ीचा ॾे सैर करण लाइ। पुट ख़्याल सां वञिजो। ठीकु आहे बाबा। सिपाहीयो शहज़ादीअ खां गॾु वञो। बचायो बाबा साईं, मूंखे बचायो। छॾ मूंखे बोला बांधे गॾे। छा चयो सिपाहीयो? राणी खे बोलो खणी वियो। अरे इहो तव्हां छा था चओ? हलो मूंखे उहा हंध ॾेखारियो जितां राणीअ बोलो खणी वियो। अचो साईं, तव्हांखे ॾेखारियूं। बादशाह सलामत, ही गुल शहजादी जे वारनि में लॻल हो। गुल ज़मीन ते वियो आहे, मतलब आहे त बोलो शहजादी खे खणी वियो आहे। मूंखे पंहिंजी धीउ खे इन बोले खां जल्द बचाइणो आहे। मां अकेलो शहजादी खे नथो ॻोल्हे सघां, मूंखे ॻोठ में ऐलान करणो घुर्जे। को अहिड़ो बहादुर आहे त शहजादी खे बचाए अचे। सिपाहीयो वञो, वञी दूल वारे खे वठी अचो। जी हुजूर।